प्रोग्राम वस्ती वस्ती वाहण वाहण में आवां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां पहुता आहियूं नबी बख़्श खोसो जी वस्ती में। नाज़रीन हीअ जेका उदास ऐं मसइलनि सां भरियल वस्ती आहे ऐं जिथे दर्द सुॾका भरनि था, उन वस्ती जो अलमियो इहो आहे त हिन सॾ पंध ते बिजलीअ जा खंभा वञी रहिया आहिनि, पर हिन वस्तीअ खे बिजली मिलियल कोन्हे का। हीअ वस्ती जो जेको स्कूल आहे उहे मास्तर रिटायर थी विया, उनखां पोइ स्कूल बंदि थी वियो हमेशह जे लाइ, वरी हिननि खे को ॿियो उस्ताद न मिलियो। हिन वस्तीअ सां इहो बि वॾो मसइलो आहे त हिननि वटि पीअण जो मिठो पाणी कोन्हे। नयुनि तां ई पाणी उतां भरे ईंदा आहिनि जिथे जानवर बि पाणी पीअंदा आहिनि त इंसान बि पाणी पीअंदा आहिनि। नतीजे में बीमारियुनि हिन वस्तीअ में घर अॾे छॾिया आहिनि। कारी साई, कैंसर जा मरीज़, मलेरिया जा मरीज़ ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ बीमारियूं, दम जा मरीज़ हिते तमामु घणा आहिनि। नाज़रीन अचो त पाण हिन वस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं त हितां जा माण्हू केतिरा ज़िंदगी गुज़ारनि। चाचा शाम कहिड़ा हाल अथई? सही हाल अल्लाह जी मेहरबानी है, गुज़ारो आहे पर सवा परेशानी सां हाल है, तमामु परेशानी सां। न को का सहूलियत कोन्हे, बच्चा दर बदर आहिनि ऐं को रोज़गारी कान्हे, बुख था मरनि। यकीन करे पूरे ॻोठ में तोखे 5 किलो अटो कोन मिलंदो। सो इहो हाल आहे। हाणे कंहिंखे तव्हां ॾियो था, असांजो केरु ॿुधण वारो ई कोन्हे, बसि को मालिक ई कोन्हे। जेके मालिक आहिनि उहे वॾा माण्हू आहिनि, पंहिंजे घर वेठा आहिनि, बसि उन्हनि खे परवाह ई कान्हे। को असांजो धणी साईं कोन्हे, किन्हनि खे बराऊं खाधा हुए उते वीचारा आदाबू खाई मरी विया। को न इस्पताल न गोरी। हितां छा मां असीं केॾांहुं रसी सघूं था? न को मज़ूरी, न को कम, न को कार, छा आहे? का शइ कोन्हे, ज़ुल्म असां सां। बिजली जी छा सूरत हाल आहे? बिजली खंभो असांजो लॻो पियो वञे, हराम असांखे बिजली जो खंभो बि नथा ॾियनि। पाणी आहे खारो, मेलनि था बच्चा मथे ते खणो था अचनि। नलका आहिनि, उन्हनि खे असांखे महिरबानी करे मिठो करे ॾियनि। असांजो इहो मुतालबो इस्पताल ॾियनि ऐं स्कूल ते मास्तरूं असांजा रखनि। लिखियलु पढ़ियल छोकिरा आहिनि, वीचारा सभु बेरोज़गार वेठा आहिनि घर। बेरोज़गारी बि जाम आहे हिते। बेरोज़गारी अंदाज़ खां खणो तम। सुई गैस मिलियल अथव? न साईं, सुई गैस ज़मीन ई असां मंझां वञे पियो। 3 लाइनूं आहिनि हराम, घुरी घुरी केरु ॿुधण वारो ई कोन्हे। जिते वञूं धिका ॾियो, हल 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 धिका ॾियो कढियो अथई न, छा करूं? कंहिंखे चऊं? वॾो ॻोठ अथई हेॾो सारो, हुन में का इस्पताल नंढड़ी? न कुझु बि कोन्हे, ज़रो न। हे 500 घर आहिनि, हिन में स्कूल पंहिंजो इस्पताल ठहियो, पर 200-300 ॿार आहिनि। उन ॿिनि कमरनि में जाॻह बि नथा कनि। वरी एॾो अचे थो चए ॿार घटि करे छॾियो, ॿार घटि छॾियो। मास्तर सरवर चयो बाबा अंधे खे अखियूं ॾियणु सवाबु, उनखे घटि कीअं करियां? ऐं त ख़ुदा करे अञा घणा हुजनि। पोइ उन वीचारे असां सां महिनत कयो, पोइ उहो थी वियो रिटायर। हाणे त इहो अलाह जे आसिरे ते वेठा आहियूं। लिखिया पढ़िया छोकिरा घणेई आहिनि। ॻोठ में बीमारियूं बि आहिनि बाबा? जाम जाम कहिड़ियूं बीमारियूं आहिनि? बीमारियूं किन खे बलाउनि खाधो, किन खे साई, कारी साई, किन खे कहिड़ो मर्ज़। बसि इहे कैंसर जा बि मरीज़ ॿुधा अथऊं? कैंसर बि आहिनि। भला को आयो अथव? केरु हराम को लड़ी, केरु पुछण लाइ बि कोन आयो ईमानदारी सां। छा ही तव्हांजा चूंडियल नुमाइंदा चवनि था भले उकिया सभु मरी वञो, वोट असांजा आहिनि। हा जो नथा ॾियूं तूं पादर था हड़नि। ॻाल्हि सुधो साईं, माना ज़बरदस्ती था वोट वठो? हा न, ॿियो ज़बरदस्ती के सिंग थींदा आहिनि छा? भला हाणे हीउ तव्हांजो सॼो तर रुॻो तव्हांजे राज जो तर आहे? हीउ असांजो सच पीढ़ियो तर आहे। जे सोन वलार हीउ असांजो ठतुल मकान। हिन में कई माण्हू अची धणी थियनि, बसि ॾंडा खणो। हीअ ज़मीनूं असांजूं न बाबा। हीअ आवाज़ किथां आया? घणो अर्सो थियो आहे हिन इलाइक़े में? असांखे घटि में घटि मीरनि जे पासे खां वठी आहियूं। टालपुर दौर? हा, टालपुर जे दौर खां वठी। माना सदियुनि खां तव्हां? हा न, सदियुनि खां। पोइ हीउ तव्हांखे छो था उथारणु चाहिनि? हू ॾाढा आहिनि, असीं मिसकिन आहियूं। थोरो दाबो ॾिनोसीं न, सिधा असां रंजस खे था घुरायूं, हीअं था करियूं, फ़ौज था आणियूं। बाबा आणियो असीं वेठा आहियूं। पोइ मारे वञो, असीं मुंहुं मारे खां सवाइ कोन उथंदासीं। पंहिंजो वतन छॾियूं, कीअं छॾियूं? मां हीउ मुंहिंजो उमिरि अंदाज़ो 80 साल आहे। हा, साल ॿ हेॾां होॾां, पर एतिरो आहे। जेॾी महिल गोरनि खां सुर बादशाह हुकूमत फुरियो न, उन में
वज़ीर हुआ, बच्चू बादशाह, पीरू वज़ीर, हाँ। पीरू वज़ीर सांगड़ वारा हा सांगड़ वारा मक्खी ॿेली में रहंदा हुआ, जिला घुमी आयो हुआ। इन में रहंदा हुआ। पोइ उते अंग्रेज़ ऐलान कयो त हिननि सां जेको बचंदो हुन सां तराड़ सां लड़ाई कजाओ, हाउ ऐं जेको मोह त सो मोह। 8 साल हुकूमत ठाही हुअऊं पंहिंजी पीरू वज़ीर ऐं बच्चू बादशाह। हा पोइ जंग थियो, उन में हिकिड़ो खोसो असांजो फिरियाणी हाउ रमज़ान खान नालो हुओसि, बच्चू बादशाह हो या पीरू वज़ीर हो, बची साह सां निकितो पिए, गोरे ऐलान कयो त हिन सां तराड़ सां जंग करियो। उन गोरे ठका कयो, गोली उनखे हणी मारियईं। पोइ उन असांजे खोसे छा नालो रमज़ान खान हो, उन फ़ौज सां गॾु हो, उन वरी उन ई सिपाही खे मारियो गोरे खे, वाह वाह वाह। हणी गोली मारियईं। पोइ अंग्रेज़ चयो त ख़बरदार हिनखे न मारियो, हिन इंसाफ़ कयो आहे, हाउ उनखे बि खोसे रमज़ान मारियो। माना पंहिंजी मिटीअ सां एतिरो प्यार, हा न। धरतीअ सां खसनि। माल लाइ बि छो था कनि त हिननि खे भॼायूं, करोड़नि रुपया अरबे रुपया वठो, हिते अचनि था। हीअ असांजो घरु, हिते अलाए किथे किथे जा वॾा वॾा आफ़त आया, मदरसे में वेही बसि हीअं लिखी, हुन खां करोड़नि रुपया वठी विया, हुननि जे खाते थी विया। असांजा ऑफिसर असांजो त ॿुधनि ई कोन था, छॾीनि ई कोन था। मुख़्तियारकार, तपेदार, सुपरवाइज़र सभु हुननि जा, DC सूधो असांजे ग़रीबनि जो को आहे। कंपनियूं बि आहिनि ॿुधो अथमि। हिते कंपनी चेना जो कंपनी आहे हिते मथां, असांजे ई ॿनिनि मंझि आहे। हितां मूं आउं वियुसि, हिते हिकिड़ो थरपारकर जो आयो, हिकिड़ो ठकुरो, उन घुरायो उन चीनी जे अॻुवाण खे, चयो बिंदड़ो भुट्टो हुजे, चई चाचो आयो हिन जा 2 माण्हू रखो। हुन चयो हा सुभाणे माणे 2 माण्हू मूं छोकिरा माया, बसि उहो वठनि था मंथली इन्हनि खां बुगड़नि खां 2000 रुपया माण्हू ते, फी माण्हू ते 2000 रुपया। अब उनखे थोड़ा चई हीअ चीनी ॿोली ॼाणनि ई कोन था। अड़े हीअ मज़दूर आहिनि, चीनी ॿोली छाजी, असां हिननि खे वराए छॾियऊं। माना असांजे 2 माण्हुनि खे बि कंपनी न न न न न छॾियऊं। कंपनियूं बि असांजी धरतीअ हा, ते असां ज़मीन ते। ज़मीन ई असांजा आहिनि साईं, हिते सोनवारा खोसनि जो सॼो, हाउ भले रिकॉर्ड ॾिसो, बोर्ड ॾिसो, हर शइ। हिते सोनवालार में मुंहिंजो चाचो 10 साल चेयरमैन थी रहियो अयूब खान जे दौर में। हा वैसे नबू खान, ही ॻोठु नबू खान जे नाले ते आहे। हा नबी बख्शो। हा नबी बश्क। सही। तोखे औलादड़ो घणो बाबा? मूंखे गंज आहिनि, गंज 5 पुट आहिनि, ही सभु पोटा आहिनि, ॾोटा आहिनि, ॻणण कहीं घणा आला साईं ॾिना आहिनि। शुक्र आहे, पर उहे उनखे का नौकिरी या न न कुझु बि न। ही ॾिसिजो, ही पास थी आयो, ही 12 पास, वीचारो वेठो आहे। हाणे बि मास्तरी मिले हिनखे, तॾहिं बि ही बचा। पहिरें 4 साल जेको बंदि हो, पोइ आउं यको बि भॻुसि अल बचायो, ख़ासि करे एडियो हो, तोखे ख़बर हूंदो, उन वटि कोन्हे माण्हू कोन्हे, ये तोखे भला कहे तूं मास्तर ॾे। आख़िर आउं विढ़ण जहिड़ो थी वियुसि, हथ में वठी वरी हुनजा पटेवाला ॿाहिरि कढे छॾीनि। पोइ 4 साल खां पोइ वियुसि बोर्ड में हैदराबाद। पोइ उते वरी माई हुजे, हुनखे महिनत कयूं, मूं चयो मां असां भाई, चई बाबा तो वटि हिकिड़ो लाशारी आहे, हिकिड़ी माई पढ़नि था, असांखां पघारूं था निकिरनि। मूं चयो माई मूंखे हीअ अच्छी ॾाढ़ी आहे, हिन जे कसम सां त उहे माण्हू असां आख़िर सां ॾिठा ई न आहिनि, हक़ीक़त ईंदा ई कोन हुआ, पैसा ॾियूं था भर्ती थिए, गंजड़ो छा ओड़े खया। पोइ हुन माईअ मूंखे 2 ॾिना, इहो सरवर शेख सरवर, 2 भाउर हुननि वीचारा, उहे बि हाणे रिटायर थिया आहिनि। हाणे माना इहे असांजो स्कूल तबाह थी वेंदो हाणे, कंहिंखे बच्चा रहिजी वेंदा, बच्चा रहिजी वेंदा, रागुण लाज़मी रहिजी वेंदा, ॿियो छा करियूं। जी नाज़रीन, शाह मुहम्मद फ़कीर खोसो जेको ख़लीफ़ो आहे, गाजी शाह जो ख़लीफ़ो आहे। नाज़रीन, उन जॾहिं इहा ॻाल्हि कई त असांखे हिननि पटनि तां लॾाइण जी कोशिशि कई थी वञे त हुनजूं अखियूं भरिजी आयूं, ऐं हुन इहो लफ़्ज़ ॻाल्हायो त हीअ धरती असांजी माउ आहे, असीं पंहिंजी माउ मां कीअं हथ कढंदासीं। ऐं उन ई धरतीअ ते उहो साॻियो भोतार आहे। उहे जेके असांजा भोतार आहिनि, जिन खे असां असेंबलियुनि में मोकिलियूं था, उहे पंहिंजे धरतीअ जो सौदो कनि था नाज़रीन, ऐं पंहिंजनि ही जेके वारिस आहिनि हिन धरतीअ जा, जेके सदियुनि खां हिते रहंदड़ आहिनि, जेके हुर तहरीक जा साखी आहिनि, ऐं जेके ज़माननि खे सुञाणनि था, ऐं ज़माननि जी तारीख़ जिन जे सीने में सांढियल आहे, उन्हनि माण्हुनि खे जॾहिं लॾाइण जी कोशिशि कई थी वञे, जॾहिं उन्हनि ते जबुर ऐं ज़ुल्म कयो थो वञे, त ही माण्हू इहो अलल ऐलान चवनि था त मरी वेंदासीं पर पंहिंजे धरतीअ जो सौदो न कंदासीं।
ऐं इहा ई हिननि जी डिटर्मिनेशन आहे, इहो ई हिननि जो पको जेको पुख़्तो इरादो आहे। उन इरादे जे करे ई माण्हू भोगनि था ऐं भोगनाउनि में हिननि खे स्कूलनि खां महरूम रखियो थो वञे, हिननि खे पीअण जे मिठे पाणी खां महरूम रखियो थो वञे, हिननि ॾे पुलिसूं मोकिले हिननि खां दाबा ॾेई जेको आहे सो वोट वरितो थो वञे। सो नाज़रीन, हिन चाचे जेका गुफ़्तगू कई, इहा गुफ़्तगू सिर्फ़ु हिन ॻोठ जी न आहे, इहा समूरे सिंध जी गुफ़्तगू आहे। ऐं समूरी सिंध जेका भोतारनि जे वात में पियल आहे, उन समूरी सिंध खे सोचणो पवंदो त उहा पंहिंजे मुस्तक़बिल खे कीअं सुधारे सघे थी। अचो त ॻोठ जे कंहिं ॿिए माण्हू सां गुफ़्तगू करियूं। बाबा हाल कोन है, सफ़ा ठप न झूनो बि थियो आहे, न पघार न चाह, न को ड्यूटी में खणनि था। हाणे सभा वांदो वांदो त लंघण ईमानदारी लंघण थो वेठो आहे। न कमाइण मूं वटि औलाद ई कोन थियो, 2 साल उहे त बुख था मरनि। हाणे छा करियां न, पोइ वोट त ॾिनो हूंदी न? वोट ॾियां थो हर टाइम ते बेनज़ीर साहब खे, पर पोइ उहे तोखे छा था ॾियनि? उहे कुझु नथा ॾियनि ईमान सां, टको बि न हराम आहे। भला तुंहिंजे घर वारनि खे बेनज़ीर वारा पैसा मिलनि था? हिकिड़े खे मिलिया हिकिड़ो चकर, उहो त हाणे मिलण था। उहो न उहो न जो न उन इमरान खान वारो, इमरान खान वारा 12,000? हा उहो न ॾिना, बेनज़ीर जो कोन मिलिया पैसा, कोन मिलिया पैसा? न। भला ॻोठ में ॿिया कहिड़ा मसइला अथव? ॻोठ में साईं सभु कुझु कोन्हे। हाणे पाणी किथां पियो? पाणी नए जो पाणी पियूं था, इहो ॿाड़ो नए जो त पाणी ख़राबु आहे त बीमारियूं कंदो हूंदो? बीमारियूं आहियूं, सभु बीमारियूं साईं। अच्छा, भला का अस्पताल नंढड़ी अथव? न बाबा न, कुझु न आहे। अस्पताल बि कान्हे? न गैस मिलियल अथव? न न न न सुई गैस बि कान्हे का? न पोइ अव्हां सां त वॾो ज़ुल्म आहे। साईं ज़ुल्म त आहे, छा करियूं, कंहिंखे भला तव्हां हलियो। मलिक साहब वेझो अचणु ॾेई कोन थो, वोट वठी वञनि भॼो, पाण साईं माठिकियो वेठा आहियूं। वक़्तु तमामु ॾुखियो पियो गुज़रे, मसइला खोड़ आहिनि। ॿुधाए असांखे। मसइला लाइट जो मसइलो, बिजली पाणी जो मसइलो, स्कूल जो मसइलो, अस्पताल जो मसइलो, गैस, बुनियादी मसइलो हिते असांखे का बि मुयसरु न आहे। छो आख़िर वोट कोन ॾींदा आहियो छा? वोट ॾींदा आहियूं। पोइ तव्हांखे मोट में छो नथा ॾियनि कुझु? बसि उन्हनि जी मर्ज़ी, जेको सिर्फ़ु 5 सालनि खां पोइ ॿाहिरि थींदा, फातिहाऊं पढ़े, वोट वठी हलिया था। आख़िर इन मसइले जो हल त कढिबो न? हल निकिरंदो, हल जॾहिं हाणे उहे ई असां सचा न आहिनि त पोइ हल इन जो केरु कढंदो? हल कढण वारा इहे ई आहिनि। वारनि खां ॿधी करे को कमेटी ठाहियो या छा गॾिजी वञो, को वियाहियो? बिल्कुलु वियाहियो। कोई हींअर विच में खुलियल कचहरी थी, उन में असां घुड़ा कई आहे, जंहिंमें शोला रज़ा साहिबा, मुकेश कुमार चावला, शाला वारा आया हुआ। इन्हनि जी जेका मीटिंग रखियल हुई DC ऑफिस में, उते बि असां माना दाऊं कुकू कयूं, पर अॼु ताईं को बि ख़र्तेल न आहे, ख़र्तेल नथो निकिरे। जी न। भला हिते कंपनियूं आहिनि चाइनीज़, इन में के नौकरियूं या छा? उन में लोकल असांजो मक़ामी माण्हू को बि नथा छॾीनि। को बि नथा छॾनि? जी न। छो? बसि तालीम जे करे, या त उन्हनि खे को माना तजुर्बो कोन्हे। अणपढ़ियल माण्हू खे तजुर्बो किथां? चौकी तजुर्बो खपे, पटे वाले खे कहिड़ो तजुर्बो खपे? मतिलबु न रखण जे करे पोइ कई बहाना, हिननि खे ॻाल्हाइणु नथो अचे, या त हिननि खे तालीम कान्हे, या इहे जेके हिननि खे मतिलबु क़ाबिलियत हिननि में आहे ई कान का। असांखे थोरो इहो बि मालूम थियो त हितां कंहिं न कंहिं तरीक़े सां हू चाहिनि था तई लॾे वञूं। इन ॻाल्हि में को शक न आहे, इहा हक़ीक़त आहे त जीअं हे माण्हू माना बुख बेरोज़गारियूं सही आख़िर बर्दाश्त हिन खां थींदी कोन, भॼी वेंदा। किरोड़नि जूं प्रॉपर्टियूं आहिनि, ज़मीनूं आहिनि, इन जे करे त माना हिननि खे हितां बेदख़ल कयो वञे ऐं स्कीमूं करे हिते हलायूं वञनि, या ॿाहिरियां माण्हुनि खे ॾिना वञनि। अहिड़े तरीक़े सां हिन जो जीअं पाणी बि बंदि कयूं, स्कूलूं हिननि खे न ॾियूं, अस्पतालूं हिननि खे न मिलनि, तंग थी आख़िर लॾे वञनि भले तव्हां। जबल केरु पियो खपाए? सॼा ही तव्हां वारा ॻोठ बि अख में आहिनि, हेॾां पोइते बि इहे केरु? तर जा ई आहिनि सभु हितां जा। ॿियो माना पंहिंजी ज़मीन जो सौदो पिया कनि। ज़मीनूं असांजूं ज़ोरी पिया सौदो कनि।
तव्हां वटि सर्वे नंबर आहिनि? बिल्कुलु आहिनि, अॼु जा आहिनि 1927 जा रिकॉर्डूं आहिनि, उहे बि हींअर फेर फार करे उन्हनि सभिनी खे जेको आहे सो रिकॉर्डनि में गुम करे छॾियो। इहो त वॾो मसइलो आहे। हाणे तव्हां वटि सुई गैस बि कान्हे का, पीअण जो मिठो पाणी किथां आणींदा आहियो? पाणी तक़रीबन 1 किलोमीटर परे आहे जेको नया साम्हूं हितां। जी हा, उन मां त जानवर बि पीअंदा हूंदा? इहो असीं बि इस्तेमालु कंदा आहियूं, इहो असां पीअंदा आहियूं। अल्लाह अकबर, पोइ हीउ त तमामु वॾो मसइलो आहे, जिते जानवर बि पीअनि इंसान बि पीअनि। जी, त पोइ तव्हां त हीउ शाहूकार धरती जा वारिस आहियो, इन जे लाइ को सोचियो अथव को? छा शाहूकार धरती जा वारिस, ॾिसो पिया तव्हां साम्हूं लावारिस था पिया आहियो। लावारिस था पिया, धणी साईं कोन्हे को। वोट वठियो था वञनि, वोटनि भेरी ईंदा आहिनि त वॾा भाकुर। ॿिटा भाकुर बसि फातियाऊं, हा, 5 सालनि खां पोइ वरी ख़ैर वरी 5 साल मोटल वरी ज़ाहिर थींदा। ऐं अव्हां वोट ॾींदा था रहो? ॾींदा था रहूं, बिल्कुलु। न ॾींदो त वरी तकलीफ़ूं ईंदियूं। तकलीफ़ूं त हूअं बि आहिनि, त ॾियूं था तॾहिं बि तकलीफ़ुनि में, नथा ॾियूं तॾहिं बि तकलीफ़ुनि में। पोइ हाणे जेके तव्हां हिते मिसाल साञा वंदा आहियो, उन्हनि जी, खे सोचणु घुरिजे न। साञा वंद असांजी इहा ई कोशिशि आहे त बसि किथे कंहिं दर ते जिते को अहिड़ी माना गॾिजाणी थिए थी का खुलियल कचहरी, उन में वञी घुड़ा कयूं था, पर उतां बि को आसरो न आहे, ख़र्चु नथो निकिरे। उतां कुझु नथो थिए, ॿुधण जे लाइ केरु तयार ई कोन्हे को। साईं सब खैर आहे, शुक्र अल्लाह जो। ठीकु आहे न? सब खैर आहे, शुक्र घणो आहे। औलादड़ो आहे? औलाद 4 खन आहिनि। 4 पुटड़ा आहिनि? जी हा। हा, कमाइनि था? न न नंढड़ा न। नंढड़ा आहिनि? जी हा। तूं बि हाणे जे पोड़ो थियो हुई? आओ पूरा थिया आहियूं। हा, गुज़र सफ़र पोइ कीअं थिए? गुज़र सफ़र साईं बेरोज़गारी आहे हिते, रोज़गार आहे ई कोन, बेरोज़गारी आहे। ऐं असां वटि हिते हिन ॻोठ में सहूलियतूं आहिनि ई कोन। जी, कहिड़ियूं सहूलियतूं कोन्हनि? हड़ई सहूलियतूं कोन्हनि के। हे सुपराए वञे पियो, हितां खां वॾा माण्हू अचनि वञनि पिया, कॾहिं बि असां वटि हिते लड़ी कोन आया। ऐं हे सुई गैस जो आहे, हितां 3-4 लाइनूं वञनि पियूं, असां वटि गैस न आहे। तंहिंखां सवाइ हे जेको नए ॿारण आहे, असां ज़हरीलो पाणी पिया पियूं, जितां असां बि पियूं ऐं जानवर बि पियनि। असां वटि पाणी जो बि वॾो किल्लत आहे। असां वटि ऐं हे ॻोठ आहे असांजो, स्कूल आहे जेको आहे, तक़रीबन असां वटि 200 ॿारड़ा नंढड़ा, ऐं स्कूल बंदि लॻो पियो, मास्तर न आहे। सभई सहूलियतूं असां वटि काई सहूलियत ई न आहे का। सुई गैस बि कोन्हे, बिजली बि कोन्हे साईं। हे खंभा वञनि पिया पासे मां, पर असां वटि बिजली बि न आहे। न भला अव्हां कहिड़ो अहिड़ो ॾोह कयो आहे जो अव्हांखे कुझु नथो मिले? बसि हाणे ॾोह असां कहिड़ो ॾोह कयो आहे? असीं वञूं था वॾनि दरनि ॾे त दर असांजे लाइ खुलनि ई कोन था। वोटनि भेरी पोइ अची मिनथूं था कनि, पोइ छा करियूं न, पोइ ॾियो था जहिड़ियूं ज़बरदस्ती असांखे वठियो वञनि। छा न त वरी पोइ माना तव्हांखे ख़ौफ़ आहे उन्हनि जो? ख़ौफ़ ख़ुदा जो आहे, पर मक़सदु हिकिड़ो, वॾा माण्हू आहिनि, पोइ बि डपु त आहे। वॾा माण्हू, पुलिस उन्हनि जी, हर शइ उन्हनि जी आहे। उन्हनि जे एंटर में पोइ असां बि अची था वञूं, पोइ वोट ॾेई था छॾियूं। भला पोइ अव्हां ॻोठ वारनि पाण में को बि सलाह मशवरो कयो आहे कोन कयो आहे? साईं असां घणा ई मशवरा कया आहिनि, असीं वञूं था उते त असांजे लाइ असांखे छॾनि ई कोन था, मिलनि ई कोन था। भला डीसी साहिब ॾे विया आहियो? ॿियनि ऑफिसरनि ॾे? डीसी साहिब ॾे बि वियासीं, ऐं असांजा हिते 2-3 मज़दूर आहिनि, उहे वीचारा विया हुते, उन्हनि खे आसरा ठला आसरा पिया मिलनि ड्यूटी लाइ। अॼु सुभाणे हे वीचारो माज़ूर आहे, ऐं ॿियो हिकिड़ो मुंहिंजो भाणे जा उहो बि माज़ूर आहे, ऐं 3-4 ॼणा इहे पंहिंजो माज़ूर आहिनि। ऐं तंहिंखां सवाइ हिते सहूलियत न आहे हिते असां वटि काई। कोटा बि आहे, असीं विया आहियूं हितां खां 3-4 इलाही चकर असां विया आहियूं, पर हुते विहारियो शाम जो वरी था अचूं। गेट खोलनि ई कोन था असांजे लाइ, असीं वे वरी अचूं। अदा नवाज़ली, कहिड़ा हाल अथई? साईं शुक्र आहे अल्लाह जो। कहिड़ा मसला आहिनि ॻोठ में? मसला साईं वॾा आहिनि, छोकिरा पढ़ियल लिखियल आहिनि सभु, जे मास्तर नथा ॾियो त भला असांजे छोकिरनि मां हिकिड़ो रखो। असांजा हे ॿार पढ़नि, सभु रहिजी विया आहिनि, सभु धनार थी विया आहिनि, घर में हे रुलनि पिया।
मास्तर असांजा ई भले रखो भला जे हो ॿिया नथा अचनि त। हा हाणे हिकिड़ो त इहो मास्तरनि जो मसइलो थियो, स्कूल में मास्तर कोन्हे, अरे मास्तर कोन्हे, ॿियो ॻोठ में कहिड़ियूं सहूलियतूं मिलियल अथव? का सहूलियत ई कान्हे। हे लाइन 3 खां 5 लाइन सुई गैस जा असांजे ॻोठनि जे हेठियां पिया वञनि वॾा पैंप, सुई गैस बि नथो मिले, ऐं पासे मां हे लाइन पियो वञे बिजलीअ जो, सी बिजली बि कोन्हे। पाणी बि ज़हरीलो, जेके जानवर पीअंदा उहो ई पाणी असीं पीऊं पिया। किथां था भरे अचो? ऐं तक़रीबन किलोमीटर आहे नए मां पाणी भरे ईंदा आहिनि ॿार असांजा। नए जो पाणी त पोइ उहो त ख़राबु थी वेंदो हूंदो। ख़राबु आहे, रुॻी कीड़ो आहे, हे वार खां बि सन्हा कीड़ा आहिनि, उहे असीं पियूं आहे जेके ॾिसण में ई नथा अचनि। पोइ त पेट जूं बीमारियूं बि हूंदियूं। पेट जूं बीमारियूं जाम थी विया आहिनि साईं, सभिनी खे कारी साई, कैंसर, मलेरिया जाम आहे, बुखार। घटियूं बि पखियूं कोन्हनि ॻोठ जूं? घटियूं साईं कोन आहिनि, असांखे सहूलियत ई का कान्हे बसि। वोट त ॾींदा हूंदव न? वोट हर साल जॾहिं ईंदा साईं वोट ॾींदा आहियूं। पोइ उहे तव्हांखे छा था ॾियनि? कुझु मिलण लाइ तयारु कोन आहिनि। ऐं माज़ूर आहियां, 2 चकर मूं यूनिवर्सिटीअ में साईं इंटरव्यू ॾिना आहिनि, 2 चकर लम्स में इंटरव्यू ॾिना आहिनि, ऐं 2 चकर खुली कचहरी थी DC वटि कोटड़ी में, हुते दरख़्वास्त जमा कराया आहिनि, पर का बि मिली कान थी। ऐं माज़ूर आहियां, केरु ॿुधण वारो ई कोन्हे। आवाज़ दुआ अल्हम्दुलिल्लाह, ॿियो ख़ैर कुझु सर? ॻोठ में को सुरसाद कोन्हे। जॾहिं इलेक्शन थो थिए भूतार अचनि था मूं वटि, हक़ीक़त हिन ॻोठ जो अॻुवाण रबनाल खुशो आऊं आहियां। भूतार सभु अचनि था, वोट ॾियूं पंहिंजे ख़र्चनि ते। वरी जॾहिं ॻोठाणनि ते को तकलीफ़ अचे, सभु वठियो वञो हुते भूतारनि वटि वञूं था, दरवाज़ा बंदि। उहो ख़ासि आहे, उहो सभिनि ते हर हिकु भूतारनि वटि विया आहियूं। असांखे बाबा का सहूलियत कोन्हे। हिकिड़े ॿिनि खे मूं चयो, मुंहिंजो बाबा असांजे ॻोठ घणा 3,000 घर ॻोठ आहिनि हिते मुंहिंजा, 3,000 खां वोट मथे आहिनि, लेकिन वोट बि पंहिंजे ख़र्चनि सां, पंहिंजे गाॾी भाड़े सां तकलीफ़ूं करे वोट ॾियूं भूतारनि खे, सरदारनि खे, जेके बि इलेक्शन वारा ईंदा आहिनि उन्हनि खे, पर सहूलियत कोई कोन्हे। पाणी घुरू कोन्हे, बिजली घुरू कोन्हे, गैस घुरू कोन्हे, ड्यूटी घुरू कोन्हे, को कारोबार खोलियूं को उहो बि कोन्हे, अस्पताल उहो बि कान्हे। मुंहिंजो हर भूतारनि खे मुंहिंजो अपील आहे, बिल्कुलु असांजो ॻोठ पको असुल 50,000 साल खां वधीक। ऐं मूंखे हर भूतार सुञाणनि था, रबनाथ कोसे खे टोटल भूतार सां वास्तो आहे, हर ॻाल्हि कंदा आहियूं, लेकिन कुझु ई कोन्हे, को रवायो ई कोन्हे। हींअर 2 ॾींहं 3 अॻु में वियुसि, ऐं वियुसि हिकिड़ो ॿियो साईं नियाज़ मोहम्मद मास्तर असां वटि, उहो बि रिटायर आहे, उन वटि वियासीं। साईं ज़माशाह वारो छोकिरो साईं मुर्तज़ा शाह, उन चयो तव्हांजे लाइ कुझु कंदासूं। मुंहिंजो साईं अमीर भूतार कुझु कोन्ह कंदा असांजे लाइ। मूंखे पाण फ़ोन कयूं, चयो अचो बाबा तव्हांजो मसइलो हल कंदासूं, जॾहिं असांखे कुझु मिलंदो असीं मसइलो हल कंदासूं, लेकिन थियो कुझु कोन्हे। लेकिन असुल खां वठी असीं साईं ज़माशाह जा माण्हू आहियूं। इहे असीं सभु हिते पूरो ॻोठ मुंहिंजो कोई पार्टी शिकार आहे, वोट बि पंहिंजे ख़र्चे ते ॾियूं था, हर ॻाल्हि पंहिंजे ख़र्चे ते, लेकिन भूतार सुञाणनि नथा असांखे। नाज़रीन, रब नवाज़ जी चिड़ मां ॾिठी, जंहिं चयो त असीं मुल्हनि खे वोट ॾेई छॾींदासीं, मुहाजिरनि खे वोट ॾेई छॾींदासीं। हाणे इहा चिड़ जी उहा इंतिहा आहे जेका असांजे भूतार खे शायदि सम्झ में न अचे, ऐं इहा चिड़ तमामु ख़तरनाक नतीजा बि ॾेई सघे थी। वोट हिननि जो अख़्तियार आहे, मुल्हनि खे ॾियनि, मुहाजिरनि खे ॾियनि, भूतारनि खे ॾियनि, हिन जो अख़्तियार आहे। पर साॻी जॻह ते ज़िंदगी जा जेके बुनियादी मसइला आहिनि उहो बि हिननि जो हक़ु आहे, ऐं उहो असांजे आइन असांखे हक़ ॾिए थो, कानून हक़ ॾिए थो, ऐं असांजा जेके असेंबली में मेंबर वञनि था उन्हनि जी इहा ज़िम्मेवारी आहे त हिननि खे इहे मसइला मिलनि। रब नवाज़ जेको 2-3 हज़ार वोटनि जो मालिक आहे, उहो हिन हिकिड़ी झुरियल झूपड़ी में वेठो आहे ऐं पंहिंजी उहा हुन समूरी दर्द कथा ॿुधाई आहे। नाज़रीन, वक़्तु थियो आहे नंढी साही जो, मूंसां गॾु रहिजो।
बाऊं बीमार आहियां मूंखे सवा कारी साई पेट में पाणी न को असां वटि डॉक्टर कुझु बि का शइ कान्हे रुली रुली इहो पोड़ो ॾिसे थो इहो मुंहिंजो घर वारो आहे जी अम्मा हा वाह कुझु छा हिच बनायो ज़रो न को पाणी न को पाणी पीअण त नथो सघां पुॼी एतबार कंदे त बा असांजे ॻोठ में कंहिंजा आहे ड्यूटी कंहिंजा न आहे सभु बेरोज़गारी वेठा आहियूं ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं मूड़े में 2 पत्थर कुटे 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 सभु बीमार थी पिया आहियूं कुझु असांजो त मदद करियो बासी त माण्हू आहियूं बिल्कुलु अम्मा हा वाह धरतीअ जा वारिस आहियो अम्मा हा भला किनो पाणी पी पी पीने जो पाणी पीऊं था लाचार खां असांखे मिले ई कुझु न केॾांहुं वञूं ग़रीब माण्हू बा अम्मा वोट ॾियण त वेंदी हूंदी हा 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 पोइ उहे तव्हांखे छा था ॾियनि कुझु न वोट ॾियूं था हर नंढा ॿार त वठी वञनि था कुझु न मिलनि थी छा भला अम्मा सुई गैस आहे ॻोठ में न बा न किथे ॾिस तूं गैस सुई गैस न को बिजली न को असांजो अस्पताल का शइ न आहे कुझु बि नथो न न बा भूके 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 अंदरि अखि कीअं थी विया आहिनि अम्मा तोखे कारी साई आहे कारी साई पेट में पाणी न को डॉक्टर वेझाईअ में केॾांहुं वञूं भला पोइ डॉक्टर खे इलाज को करायो अथई हा 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 छा था चवनि हा डॉक्टर ईअं चवनि था न को पैसा न को फोड़ी करे ॾियनि था ॿार हा अम्मा औलादड़ो आहे न न सवा कोन्हे औलाद बि न कोन्हे न बा न इहो घर वारो वीचारो ॾिस इहो आहे बुढ़ो हा इहो बि वीचारो हा। हिन वटि जो बि त गुज़र सफ़र कोन्हे कुझु बि न पाण पोइ हिते हितां हुतां ग्राह वठी खाऊं था एतबार कंदे त बा ग़रीब अहिड़ा ग़रीब आहियूं हा 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 वाह ईअं थो थिए हा लाचार पोइ केॾांहुं वञूं कीअं जीजा अब तबीयत से बीमार आहियूं हाँ मां हाँ तबार कंदे बा बीमार से बच्चा त ईअं वेठा आहिनि पत्थर ते केॾांहुं वञूं न को मज़दूरी न को ज़ात कोन है असीं केॾांहुं वञूं असां कुझु बि कोन थो मिले अम्मा पोइ गुज़र सफ़र कीअं थिए के इहे न बा इहो पत्थर कुटनि था ॿियो हा पत्थर था कुटनि पत्थर कुटनि था पियो कुझु त बच्चनि जो नौकिरी न आहे असांखे कुझु मिले ई कोन थो न को चौकीदार त नथा रखनि अम्मा वोट त ॾींदा वोट मल्क खे ॾींदा आहियूं हा अम्मा पोइ मलक साहब मल्क कुझु बि कोन ॾिनो अथई अम्मा विया आहियोसि हा वोट ॾियण वञूं था असांखे मिलियो कुझु कोन आहे अच्छा भला तव्हांजे ॻोठ में छा छा घुरिजे न को पाणी आहे न को बिजली आहे न को असां वटि गैस आहे ज़ात कोन्हे गैस बि कोन्हे न घटियूं बि पकियूं न न कोन्हे बा कोन्हे कुझु कोन्हे कुझु कोन्हे न अस्पताल आहे न ज़ात कोन्हे असां वटि अम्मा बीमारियूं कहिड़ियूं आहिनि अबा बीमारी साई आहिनि असांखे सभिनि खे साई आहे पाणीअ साई ॾिनो आहे हा किनो पाणी आहे नए जो पाणी नयो पाणी जो हा 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 उहो पाणी आहे बा इहो हा पोइ अम्मा हाणे इन मसइले जो आख़िर हल छा आहे बा कुझु असां वटि कोन्हे पोइ छा करूं अल्लाह के पारत आहे ग़रीब अब जी अम्मा जी वाह अल्लाह के पारत आहे पोइ केॾांहुं वञूं वाह ग़रीब माण्हू असांजो मदद करियो असीं त सवा बर में वेठा आहियूं ॾिस कंहिंखे ॾिस बा ॾिस ही जे झुगड़ियूं कान हितो कराची वारा भाऊ आया आहिनि उन ठाहे ॾिना आहिनि फट मैदान में वेठा आहियूं ॿार वेठा आहिनि हा सियारे में मरियो वञनि था ॿाॾा हा वाह हा असांजो मदद करियो ग़रीबनि जो जी नाज़रीन ही अव्हां स्कूल जा मंज़र ॾिसी रहिया आहियो स्कूल भॼी भुरी चुको आहे हिननि खे के ज़माना अॻु इहो स्कूल मिलियो पर हाणे हीउ स्कूल बंदि आहे ही वॾी आबादी वारे ॻोठ जा ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि छाकाणि त उस्ताद ॿ हुआ हिते पर उहे रिटायर थी विया उनखां पोइ वरी हिन स्कूल उस्तादनि जो मुंहुं न ॾिठो नतीजे में हितां जा ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि कहिड़ा हाल अथई बाबा साईं शुक्र आहे बसि जीऊं पिया वक़्तु कढूं पिया हा जियो पिया ॾुखियो पिया जियो सवलो पिया जियो ॾुखियो ॾुखियनि में जीऊं पिया हिते असां वटि का शइ कान्हे न बिजली न गैस न अस्पताल जेको स्कूल आहे हुनजा उस्ताद बि रिटायर थी विया इहो नंढड़ा ॿार दर बदर थी वेंदा खुलण खां अॻु में स्कूल पंहिंजो इहो बंदि थी वेंदो भाऊ
स्कूल त खुली विया आहिनि हाणे स्कूल समय में। खुली विया आहिनि पर हीअ बंदि थी वियो वरी, ॿिया त खुली विया, हीअ बंदि थी वियो आहे न पंहिंजो। भला पाणी जी छा पोजीशन आहे? पाणी कोन्हे, DC वटि दरख़्वास्तूं ॾिनोसीं, बंगलनि वटि चकर काटे काटे थकिजी पियासीं, का शइ कुझु कोन्ह थियो। बाक़ी जेको पाणी त नए जो पाणी पियूं था, ख़राबु पाणी आहे, कारो सफ़ा कड़ो, हिन में हेॾा हेॾा कीड़ा आहिनि, उहे पियूं पिया जानवरनि सां गॾु। इहो त तमामु वॾो मसइलो, का शइ कोन्हे हिते। वोट वठण महिल ईंदा आहिनि, फाताऊं करण ईंदा आहिनि, भाकुर पाए मिलंदा आहिनि, उनखां पोइ बसि यको गुम थी वेंदा आहिनि बसि। भला सुई गैस तां गुज़रे पई लाइनूं पियूं गुज़रनि, सुई गैस तां लाइनूं पियूं गुज़रनि, पंजाबी कमु था कनि, पठाण कमु था कनि, बुकटी कमु था कनि। असीं जॾहिं असांखे गैस ई कोन था ॾियनि, नौकिरियूं त ठहियो पर गैस ॾियण लाइ बि असांखे तयारु कोन आहिनि, गैस कोन था ॾियनि। ॻोठ लाइ बि कोन था ॾियनि। वॾो मसइलो आहे बसि। असीं बिजली भला अथव? बिजली कान आहे, बिजली जा ई खंभा लॻाए पिया आहिनि साम्हूं, सफ़ा इहे वेझनि पर असांखे बिजली कोन था ॾियनि। इन लाइ बि DC खे मिनत कयोसीं, बंगलनि जा दर इन लाइ बि काटियोसीं, पर कुझु न थियो। धका खाए करे वरी माटे करे वेही रहियासीं। वॾो मसइलो आहे, कुझु थिए ई कोन थो। वोट वठण महिल ईंदा आहिनि, न त कॾहिं कॾहिं वरी हिते कराची जा बिल्डर बि ईंदा आहिनि, धमकियूं ॾींदा ॻोठ ख़ाली करियो। हाणे क़दीमी ॻोठ ख़ाली करे केॾांहुं वञूं? तव्हांखे त सदियूं थियूं आहिनि हिते वेठे। सदियूं थियूं आहिनि, 100 साल खां मथे थियूं आहिनि हिते असांखे वेठे। कराची जा माण्हू हथियार खणी ईंदा अचनि, डिजारनि था असांखे त ॻोठ ख़ाली करे वञो। ॻोठ ख़ाली करे वञूं त केॾांहुं वञूं? हा सही ॻाल्हि आहे। पोइ उन्हनि खे ज़मीनूं कंहिं खपाए ॾिनियूं आहिनि या कूड़ा खाता ठहिया आहिनि या छा? कूड़ा खाता ठाराए, पैसा ॾेई ॾियां ऑफिसरनि खे, कूड़ा खाता ठाराए वेठा आहिनि। चवंदा त असां वटि कागज़ आहिनि, ॻोठ असांजे नाले ते ईअं निकिरी वञो बसि वग़ैरह वग़ैरह करे। कॾहिं हथियार खणी था अचनि डोड़ण लाइ, कॾहिं फ़ौज पुलिस वठी था अचनि पाण सां। असीं ग़रीब मिसकिन माण्हू छा करियूं? नाज़रीन, ॻोठ नबी बख़्श खोसो यूनियन काउंसिल सिंध यूनिवर्सिटी तालको कोटड़ी ऐं ज़िले जामशूरे में अचे थो। नाज़रीन, जॾहिं जामशूरे फाटक खां ओलह तरफ़ 19 किलोमीटरनि जो सफ़र तय कबो त ॻोठ नबी बख़्श खोसो में अची पहुचबो। हिन ॻोठ सां तमामु संगीन अलमिया आहिनि। नाज़रीन, हिन जदीद दौर में सॾु पंध ते साम्हूं अवां ही थंभा ॾिसी रहिया आहियो। थंभा गुज़री रहिया आहिनि, पर हिन बस्तीअ खे बिजली जी सहूलियत मुयसरु कोन्हे का। हीअ बस्ती 200 खां मथे घरनि ते मुश्तमिल आहे, जॾहिं त हिन जी आबादी बि 2 खां 2.5 हज़ार जे विच में ॿुधाई वञे थी। हिन बस्तीअ जूं घटियूं पकियूं कोन्हनि, ड्रेनेज जो हिते को तसवर कोन्हे को, वाटर सप्लाई जी स्कीम कोन्हे का, ऐं ही माण्हू नए जे पुराणे पाणी मां उहो गुज़र सफ़र कनि था, जेको जंहिंमें कीड़ा आहिनि, जंहिंमें जीत आहिनि, तमामु घणा जरासीम आहिनि। जानवर बि उते ई पाणी पीअंदा आहिनि, त हितां जा इंसान बि उते ई पाणी पीअंदा आहिनि। सुई गैस जूं लाइनूं हिननि सां गॾोगॾु वञनि थियूं। ही सुपर हाईवे सां गॾोगॾु हीअ बस्ती आहे ऐं सुई गैस हिननि खे मिलियल कोन्हे का। स्कूल मां उस्ताद रिटायर थिया त वरी हिननि खे उस्ताद न मिली सघिया आहिनि। हेॾी वॾी बस्ती जंहिंमें 2.5 हज़ार खां वॾी आबादी आहे, उते डिस्पेंसरी मौजूदु कोन्हे का ऐं हिननि खे बिजली बि मिलियल न आहे। हितां जे माण्हुनि जो गुज़र सफ़र घणे क़दुरु मज़दूरी ते आहे, पर जीअं त ही जेको लॉकडाउन थियो ऐं कोरोना जी जेका बीमारी थी, उन जे नतीजे में हितां जा माण्हू बेरोज़गार थी विया ऐं केतिरनि ॻोठाणनि ॿुधायो त हू हिकु वक़्त जी मानी अणबी सणबी खाइनि था त वरी 2 वक़्त लंघण कटनि था। चंद माण्हुनि वटि के ॿकरियूं ठिकरियूं आहिनि ऐं नौकरियूं बि सिर्फ़ु चंद ई माण्हुनि खे आहिनि, आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि माण्हुनि खे नौकरियूं आहिनि, न त सभई माण्हू बेरोज़गारी वारी हालत में गुज़ारनि था। हिन बस्तीअ में कारी साई, कैंसर, मलेरिया ऐं चमड़ी जूं बीमारियूं आम आहिनि। ही टैंकर वसीले पाणी ख़रीद कंदा आहिनि, जॾहिं हिन वटि का कुवत हूंदी आहे। 3 खां 3500 रुपए में हिन खे टैंकर मिले थो, पर जेते ही ग़रीब आहिनि उनजे करे ही टैंकर बि कोन था ख़रीद करे सघनि। नतीजे में नए जो गंदो पाणी ही इस्तेमालु कनि था ऐं उनजे करे हिते तमामु घणियूं बीमारियूं आहिनि। कैंसर जा मरीज़ आहिनि हिते ऐं ॿियूं बि मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि। नाज़रीन, सुपर हाईवे जी भिक सां क़ाइमु नबी बख़्श खोसे जी बस्तीअ जा अलमनाक किस्सा अवां ताईं पहुता। ही बस्ती ज़िंदगी जे जुमिले बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। इलेक्शन जे दौर में हिननि वटि भोतार ईंदा आहिनि ऐं हिननि खां वोट वठंदा आहिनि, पर पोइ वरी जॾहिं ही माण्हू उन जे बंगलनि ते वेंदा आहिनि त भोतार या इस्लामाबाद हूंदो आहे या कराची हूंदो आहे या आरामी हूंदो आहे, उन जा नौकर उन भोतार सां मिलण बि कोन ॾींदा आहिनि। ऐं ही बस्ती जेका
पीअण जहिड़ी जेका बुनियादी सहूलियत आहे उन खां पाणीअ खां महरूम आहिनि ऐं नए जो पाणी गंदो उहो इस्तेमालु कनि था, नतीजे में अक्सर बीमार आहिनि। नाज़रीन, हिन बस्तीअ जा अलमनाक किस्सा मां ताईं मूं पहुचाया, मोकिलायां थो अव्हां खां। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी बस्ती, कंहिं वाहण, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।